सूची सोनकादि ऋषिशरन के चयो त जॾहिं राजा परीक्षित जे मन मां सभु संशय दूर थियो तॾहिं राजा माया जो मोह छॾे श्री सुखदेव खे हथ जोड़े चयो त हे महाराज, हाणे मूं पंहिंजो ध्यानु श्री नारायण जे चरणनि में लॻायो आहे। अॼु अथवा 7 ॾींहंनि में मरण हिकु जहिड़ो आहे। अव्हां जा सभु पुराण ऐं शास्त्र पढ़ियल आहिनि। सो कृपा करे ब्रह्मा आदि पुरुष जो हाल ॿुधायो। जीअं श्री नारायण संसार खे पैदा कयो आहे ऐं पालन करे वरी हुनखे नाश थो करे ऐं पुण पाण ब्रह्म परमेश्वर सर्वगुण अवतार वठी जेके लीलाऊं हिन जगत में कयूं आहिनि से बि ॿुधायो। ये ॻाल्हि ॿुधी श्री सुखदेव ख़ुशि थी पहिरियां ई श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु करे हिन तरह स्तुति कई। बोल श्री नारायण भगवान की। त हे दीनानाथ, योग ऐं यज्ञ आदि जेके बि शुभ कर्म आहिनि से सभु अव्हां जी कृपा खां सवाइ पंहिंजो फल ॾेई नथा सघनि। जंहिंजे दया ऐं कृपा सां गोपियूं कुबरी ऐं जटाऊं जहिड़ा नीच जीव मुक्ति पदीअ ते पहुता आहिनि ऐं जे लक्ष्मीअ जे पति आहे ऐं जो लक्ष्मी जो पति आहे शाल उहो परमेश्वर पंहिंजे कृपा सां मुंहिंजी बुद्ध में प्रकाश करे वरी सुखदेव जी वेद व्यास पंहिंजे पिता ऐं गुरूअ जे चरणनि जो ध्यानु ऐं दंडोत करे चयो त राजा, श्रीमद भागवत जेको श्री वैकुंठनाथ जी ब्रह्मा जी खे ॿुधायो हो ऐं ब्रह्मा जी नारद मुनीअ खे ऐं नारद वेद व्यास जीअ खे ऐं वेद व्यास जीअ मुंहिंजे पिता मूंखे पढ़ायो हो, सो मां तोखे ॿुधायां थो, मन लॻाए ॿुध। बोल सियावर रामचंद्र श्री नारायण भगवान की वरी सुखदेव जी वेद व्यास पंहिंजे पिता ऐं गुरूअ जे चरणनि जो ध्यानु संगत करे चयो त राजा, श्रीमद भागवत जेको श्री वैकुंठनाथ जी ब्रह्मा जी खे ॿुधायो हो, ब्रह्मा जी नारद मुनीअ खे, नारद मुनीअ वेद व्यास जी खे ऐं वेद व्यास जी मुंहिंजे पिता मूंखे पढ़ायो हो, सो मां तोखे ॿुधायां।